हुक्मरान इत्तेहाद के वॾो झटको। पंजाब असेंबली जूं 27 मखसूस सीटूं मुअत्तल। पंजाब असेंबली जे स्पीकर सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले जी रोशनी में 27 मखसूस सीटूं मुअत्तल करण छॾियूं। औरतुनि ऐं अक़लियतुनि जूं मखसूस सीटूं हुकूमती इत्तेहाद खे मिलियूं हुयूं। स्पीकर अपोज़िशन मेंबर राणा आफ्ताब जो मखसूस सीटुनि ते पॉइंट ऑफ ऑर्डर दुरुस्त करार ॾेई छॾियो। हुकूमत FBR के नॉन फाइलर्स खिलाफ प्लान B ते अमल दरामद लाइ ग्रीन सिग्नल ॾेई छॾियो। FBR ज़रियनि मूजिबि नॉन फाइलर्स खिलाफ 15 मई खां पोइ एक्शन वरितो वेंदो, जंहिं तहत जेकॾहिं नॉन फाइलर जूं सिमूं बंदि न थियूं त इज़ाफ़ी विद होल्डिंग टैक्स आणणु ऐं नॉन फाइलर जी सिम ते 2.5% वाधू टैक्स लॻाइण ते पिणु गौर कयो पियो वञे। नॉन फाइलर जूं सिमूं बंदि करण जी डेटा PTA जे हवाले 15 मई ताईं नॉन फाइलर जूं सिमूं बंदि न कयूं वयूं त FBR कंपनियुनि ख़िलाफ़ कार्रवाई ते गौर कंदो। सकरन में ज़रदारी ऐं भंड बिरादरी जे ॿिनि धुरनि में हलंदड़ खूनी तकरार जो निबेरो। जरगे में हिकु खून जी बाहि 70 लख रुपया ऐं हर ज़ख़्मीअ जा 3 लख रुपया ॾंड मुक़ररु कया विया। निबेरे में 54 एकड़ ज़मीन भंड बिरादरीअ खे ॾियण जे फतवा ॿुधाई वई। धुरनि में हलंदड़ खूनी तकरार जो निबेरो SUP अॻवान सैयद ज़ैन शाह जी सरपंचीअ हेठि थियो। निजकारी बाबति काबीना कमेटी ज़रई तरक़ियाती बैंक ऐं यूटिलिटी स्टोर्स कॉर्पोरेशन समेत वधीक 24 इदारा निजकारी प्रोग्राम में शामिल करण जी मंज़ूरी ॾिनी। नाइब वज़ीर आज़म ऐं कमेटी जे चेयरमैन इसहाक डार जी सदारत हेठि इजलास थियो, जंहिं में 5 साला निजकारी प्रोग्राम जी बि उसूली मंज़ूरी ॾिनी वई। मैं सरदार सलीम हैदर खान सिद्ध के दिल से हलफ उठाता हूँ कि मैं खलूस नीयत से पाकिस्तान का हामी और वफादार रहूँगा। अल्लाह ताला मेरी मदद और रहनुमाई फरमाए। आमीन। सरदार सलीम हैदर गवर्नर पंजाब तौर हलफ खणी वरितो। चीफ जस्टिस लाहौर हाई कोर्ट पंजाब जे गवर्नर सरदार सलीम हैदर खे कसम खणायो। हलफ बरदारी तकरीब में पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, वज़ीर आला पंजाब मरियम नवाज़ ऐं ॿिया शरीक हुआ। मलिर घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार जी रज़ाकाबाद ट्रेनिंग सेंटर में मेस हॉल ऐं शूट हाउस जो इफ़्तिताह करे छॾियो। संदसि चवणु हो त असांखे ॾोहनि ते ज़ाब्तो आणणो पवंदो। सिंध पुलिस कंहिं बि सूरतहाल खे मुंहुं ॾियण लाइ तयारु आहे। IG सिंध गुलाम नबी चयो त कचे ऐं कराचीअ जी सूरतहाल बाबति पुलिस ते तनक़ीद थींदी आहे। चैलेंज खे नज़र में रखंदे तरबियत जो अमल तयारु करियूं पिया। सदर आसिफ अली ज़रदारी सां BISP जी चेयरपर्सन रुबीना ख़ालिद जी मुलाक़ात। BISP जी चेयरपर्सन सदर आसिफ अली ज़रदारी सां ऐवान सदर में मुलाक़ात कई। सेनेटर रुबीना ख़ालिद PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां मुलाक़ात कई। मुल्क खे सिगरेट इंडस्ट्री में टैक्स चोरी सां सालियाने 300 अरब रुपयनि खां वधीक जो नुक़सानु थियणु लॻो। सिगरेट जो 165 ब्रांड्स FBR जे ट्रैक एंड ट्रेस सिस्टम जे ठपे बग़ैर विकिरो करण जो इंकशाफ। परॾेही इदारे अफ़सोस पाकिस्तान तरफ़ां जारी कयल सर्विस रिपोर्ट में ॿुधायो वियो आहे त 104 सिगरेट ब्रांड्स हुकूमत जे मुक़ररु कयल घटि में घटि क़ीमत खां बि सस्तो विकिरो कयो पियो वञे। वज़ीर आज़म जी सदारत हेठि वापार जे शोबे बाबति इजलास। नारवारनि मुल्कनि सां आज़ादाणे वापारी मुआहदे बाबति ॻाल्हि ॿोल क़तई मरहले में आहे। उज़्बेकिस्तान ऐं ताजिकिस्तान सां वापार जा मुआहिदा फ़ाल थी चुका आहिनि। वज़ीर आज़म खे ब्रीफिंग। शहबाज शरीफ़ हिदायत कई आहे त वापार ऐं कारोबार में ख़ानगी शोबे सां मुशावरत खे यकीनी बणाए वञे। मुल्की तरक़ीअ में ख़ानगी शोबे सनत जो किरदारु इंतहाई अहम आहे। गैर रिवायती शयुनि जे बरामद लाइ क़दम खंया वञनि। कारोबार में सवलाई लाइ वापारी पॉलिसी तयारु करण जी ज़रूरत आहे। अवामी हुकूमत जी महिरबानी सां सॼी सिंध में अवाम खे इलाज मुकमल तौर ते मुफ़्त मिली रहियो आहे। गेम्स पाकिस्तान जी वाहिद इस्पताल आहे जिते जेरे जे इलाज जी कामयाबी जी शरह 90% खां वधीक आहे। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो ट्वीट। गेम्स में हिन वक़्त ताईं 982 लीवर ट्रांसप्लांट मुकमल तौर ते मुफ़्त कया विया आहिनि। वर्क्स एंड सर्विस खाते जे सूबाई वज़ीर अली हसन ज़रदारी पारां कंधकोट जो दौरो।
कंधकोट घोटकी पुल जे अॾावती कम जो जाइज़ो वरितो। डीसी ऐं ॿियनि अमलदारनि सूबाई वज़ीर खे पुल जे अॾावती कम बाबति ब्रीफिंग ॾिनी। अली हसन ज़रदारी जो चवणु आहे त कंधकोट घोटकी पुल जे अॾावती कम में देर बर्दाश्त न कई वेंदी। पुल जो अॾावती कम रोकाइण जी कोशिश कंदड़नि खिलाफ़ कार्रवाई थींदी। क़बीलाई झेड़नि जे ख़ात्मे लाइ सरदारनि खे ॾींदड़नि ॾांहुं मेड़ मिंथ काफ़िला वठी वञण जो चवंदासीं। 2 सालनि में कंधकोट घोटकी पुल जो कमु मुकमल थी वेंदो। सूबाई वज़ीर पारां लाॻापियल अमलदारनि खे हर 15 ॾींहं पुल जे कम बाबति रिपोर्ट ॾियण जी हिदायत। ईंदड़ डिघे मुदे वारे कर्ज़ प्रोग्राम जे पहिरें मरहले लाइ IMF जी मददगार टीम पाकिस्तान पहुची वई। मददगार टीम कर्ज़ जे सिलसिले में पाकिस्तानी माशी टीम सां ॻाल्हि ॿोल कंदी। ज़रियनि मूजिब मददगार टीम मुख़्तलिफ़ खातनि खां डेटा हासिल कंदी ऐं नाणे वारे अख़्तियारनि सां गॾिजी बजट ते बि कमु कंदी। IMF जे सरबराह मिशन जो 16 मई ते पाकिस्तान पहुचण जो इम्कान। ICube कमर खां चंड जी पहिरीं तस्वीर मिली वई। चीनी इख़्तियारनि चंड जो पहिरियों इमेज पाकिस्तानी इख़्तियारनि ऐं पाकिस्तानी सफ़ीर हवाले करे छॾियो। स्पार्को तर्जमान मूजिब चंड जे मदार में दाख़िल थींदड़ पहिरियों पाकिस्तानी सैटेलाइट ICube कमर चंड जे चौधारी 3 चकर लॻाए वरिता। मिशन 3 खां 6 महीननि ताईं चंड जे मदार में गर्दिश कंदो। पचास गाड़ियां ऐसी हैं जिसके अंदर अल्ट्रासाउंड की सहूलत मौजूद है। जो क्लिनिक्स ऑन व्हील्स हैं, इनके अंदर एक डॉक्टर होगा, एक LHV होगी और एक डिस्पेंसर होगा। वज़ीर आला पंजाब मरियम नवाज़ लैपटॉप स्कीम जी मंज़ूरी ॾेई छॾी। हायर एजुकेशन सेक्टर रिफॉर्मर्स बाबति इजलास में मंज़ूरी ॾिनी वई। मरियम नवाज़ चयो आहे त हर ज़िले में आलमी मयार जी यूनिवर्सिटी ऐं तारीख़े जी सतह ते कॉलेज संदन हदफ़ आहे। पंजाब जे शागिर्दनि खे 7 सालनि खां पोइ ॿीहर जदीद तरीन लैपटॉप ॾिना वेंदा। पाक फ़ौज जे 14 ऑफिसरनि ऐं जवाननि खे मिलिट्री एज़ाज़नि सां नवाज़ियो वियो। कराची कोर में मिलिट्री एज़ाज़ सां नवाज़ण वारी तक़रीब। कोर कमांडर लेफ्टिनेंट जनरल बाबर इफ्तिखार ख़ासि महिमान तौरु शरीक। ISPR मूजिब ऑफिसरनि ऐं जवाननि खे शानदार ख़िदमतुनि ते सितारा इम्तियाज़, तमग़ा इम्तियाज़ ऐं तमग़ा विसालत सां नवाज़ियो वियो। तक़रीब में आला ऑफिसर ऐं शहीदनि जे वारसनि जे वॾे अंग में शिरकत। कोर कमांडर कराची शहीदनि जी क़ुर्बानियुनि ते भेटा पेश कई। कराची में FIA जी कार्रवाई। गैर कानूनी पासपोर्ट ठाहिण में मुलविस अफ़गान शहरी समेत 4 जाबदार गिरफ़्तार। FIA अख़्तियारनि मूजिब जाबदारनि खे कराची में पासपोर्ट ऑफिस ॿाहिरां गिरफ़्तार कयो वियो। गिरफ़्तार जाबदारनि मां हिकु जाबदार मुजीबुल्लाह जो नालो ज़रदाद ऐं संदसि तालुक़ अफ़गानिस्तान सां आहे। जाबदार कुझु महीना अॻु पंहिंजी माउ जे इलाज बहाने पाकिस्तान आयो हो ऐं ठगीअ सां मुजीबुल्लाह नाले पाकिस्तानी सुञाणप कार्ड बि हासिल कयो। एक्साइज़ ऐं टैक्सेशन खाते पारां अनरजिस्टर्ड गाॾियुनि ऐं टैक्स बाक़ीदारनि ख़िलाफ़ मुहिम शुरू कई वई। जाली नंबर प्लेटूं इस्तेमालु कंदड़ अनरजिस्टर्ड गाॾियुनि में टैक्स बाक़ीदारनि ख़िलाफ़ कार्रवाई शुरू कई वई आहे। सीनियर सूबाई वज़ीर शहजिल मेमन जो बयानु चयाईं शहरी एक्साइज़ ऑफिस मां पंहिंजूं नंबर प्लेटूं फ़ौरी तौर ते हासिल कनि। इस्लामाबाद हाई कोर्ट पारां 3 ॾींहनि अंदरि मानी जी क़ीमत मुक़ररु करण जो हुकुम। जस्टिस तारिक महमूद जहांगीरी रिमार्क्स ॾिना आहिनि त DC ऐं तंदूर जा नुमाइंदा गॾिजी मानी जी क़ीमत जे अघ मुक़ररु कनि। कराची में कमिश्नर जे हुकुमनि बावजूदि मानी सस्ती न थी। 12 रुपए चपाती ऐं 17 रुपया नान वारे नोटिफिकेशन ते अमल न थियो।